तुझी याद जी वरी आ वीर, हा लगी रही आ थदड़ी हीर। हा साईं, मुंहिंजा वॾेरो अली मोहम्मद सुमरो जी याद में लिखी अथमि हिकु दर्द भरी कहाणी तव्हां दोस्तनि जी नज़र। छॾे विया भले पर किनारे छॾियो हा, असांखे बि कंहिंजे सहारे छॾियो हा। हा चाचा साईं, उन्हनि औलाद ऐं यारनि दोस्तनि मिटनि माइटनि जी त काइनात कारी थी वई। चाचा, तुंहिंजो विछोड़ो हियां ॾारे वियो। तूं छा विछड़े पाछो विछड़ियो, गम जी सांझे डिघेरे थी वई। लाहियारनि जी पोती वांगे हुन दिल जी मौसम मेरी थी वई। हा साथियो, के माण्हू सच एतिरा अज़दनाक विछोड़ा ॾेई वेंदा आहिनि, जेके विछोड़ा अखियूं न सहंदे पर नीर न रोके सघंदियूं आहिनि। के माण्हू ज़िंदगी में वॾो सहारो हूंदा आहिनि ऐं सच त जॾहिं हू छिॼी वेंदा आहिनि त पोइ इंसान खां रातियूं विराग जे वर चढ़ी वेंदियूं आहिनि। अहिड़नि मोतबरनि ऐं बावकार बाइज़त ज़िंदगी में रोशनी पखेड़ींदड़ माण्हुनि मां हिकु चाचा अली मोहम्मद सुमरो बि हिकु हुयो, जंहिंजे वञण खां पोइ औलाद भाइरनि ऐं धीअरनि पुटनि ऐं यारनि दोस्तनि माइटनि लाइ हिकु वॾो भयानक मंज़र हो। पर छा कजे, हिन दुनिया जो दस्तूर ई अहिड़ो आहे, जेका शइ सुठी ऐं ख़ूबसूरत हूंदी आहे तंहिंखे माण्हू जल्दी धार करे वठंदा आहिनि। सो अल्लाह ताला खे बि सुठी शइ जी घुर्ज हुई, तंहिं करे असांजो चाचा अली मोहम्मद सुमरो बि असां खां हमेशह लाइ वॾे सफ़र हलियो वियो। चाचा अली मोहम्मद सुमरो ख़ुशि इख़लाक़ ऐं ख़ुशि मिज़ाज ऐं मोहबत बखेड़ींदड़ माण्हू हो। सच पुछो त हर ॻोठ जो नंढो तोड़े वॾो न, लेकिन पूरे तरह जा नंढा तोड़े वॾा पोढ़ा पका उन्हनि सां मोहबतूं ऐं उल्फतूं वंडींदा हुआ। ऐं कचारियुनि जो कोडीलो हर नंढे तोड़े वॾे सां प्यार कंदड़ हो ऐं बहितरीन किरदार ऐं आला इख़लाक़ जो मालिक हो। दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा, मां अञा थो जियां है जीअड़ा। बस, पर शायदि ख़ालिक़े काइनात खे मंज़ूर न हुई तो असांजो चाचा साईं अली मोहम्मद सुमरो असां सां खिले कचारियूं करे, पर ख़ुदा खे शायदि सुठी शइ मंज़ूर हुई, तॾहिं त ख़ुदा असांजो चाचा साईं अली मोहम्मद सुमरो वठी वियो। के शाइर चवाणी त अॼु न ओताकनि में तालिब तंवारीन, आदेसी उथी विया मढ़ियूं मुमारीन, जेके जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया। हा, अॼु हुन जे वए पुॼाणा जीवन जे हिन जहान में ख़ुशियुनि भरी सोभ मुयसर ई नाहे। चवंदा आहिनि जेको ख़ुदा लिखी छॾींदो आहे उहो ई थींदो आहे। हा, पोइ उहो असां खां 17 अप्रैल 2023 27 रमज़ान ते उहो असां खां हमेशह लाइ वॾे सफ़र ते हलियो वियो। हा, पोइ भा फिदा हुसैन सुमरो ऐं संदसि भाइर ऐं भेनरनि जूं समूर ख़ुशियूं मिटी में मिली वयूं। चाचा साईं जे वञण खां पोइ जीवन बेसहारा ऐं बेरंग बणजण लॻो। चाचा साईं जे वञण खां पोइ समूरो औलाद बेसहारा बणजण लॻो। ऐं चवंदा आहिनि त घर जो वॾो फ़र्द घर जी रौनक हूंदो आहे। अॼु हुन जे वए पुॼाणा हर माण्हूअ जी अखि आली थियण लॻी।
हा चाचा साईं तूं विछड़ियो आहीं पर विसरियो नाहीं। तुंहिंजो औलाद, तुंहिंजा पुट, तुंहिंजा यार, तुंहिंजा दोस्त, तुंहिंजा चाहींदड़ अॼु तोखे ॾाढो सारीनि था। बसि अलाह ताला खां दुआ आहे त चाचा साईं तव्हांखे इन भलारे रमज़ान शरीफ़ जे सदके जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं पोयनि खे सब्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। कुछ न किए काटी मोर मुझ में रागड़ी।